अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो आज आओ हक़सत न्यूज़ नाज़रीन। हक़सत न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार चवंदा। ख़बर शामिल कयूं था नौशाद फ़िरोज़ खां, जिथे ॿिन्ही जाननि जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दामाद हज़रत उस्मान रज़ियल्लाहु तआला अन्हु जी सखावत में सभिनी असहाबनि खां अॻेरो, जिन जी शहादत जो ॾिहाड़ो पूरी दुनिया जी मिठाणी शहर में बि मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उन दौरान मिठाणी शहर जे एम सैयद चौक ते प्रोग्राम मुनक़िद करायो वियो, जिथे हज़रत उस्मान साईं जी शान में नातूं पढ़ी वयूं। उन खां हिकु रैली जो इत्तमाम कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मौलाना शाहिद सिंधी ऐं सआदत रसूल ऐं ॿियनि कई। उन्हनि अॻुवाणनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त असां हुकूमत पाकिस्तान हुकूमत सिंध खे अपील था कयूं त जीअं पूरे मुल्क में ॿिया ॾियारा मल्हाया था वञनि, त ईअं ई ॾियारे खे बि सरकारी तरीक़े सां मल्हाइण जो ऐलान कयो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे नौशाद फ़िरोज़ खां, ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक, हक़सत न्यूज़ नौशाद फ़िरोज़। नाज़रीन, वधीक ख़बरनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो असांजो चैनल हक़सत न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ हक़सत न्यूज़।